नाज़रीन खैरपुर मां ख़बर शामिल कजे थी। खैरपुर जे फुलबाग में 39 सालियानी अज़मत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस ऐं 14 सालियानी उर्स मुबारक हज़रत अलहाज आंदल नक्शबंदी कादरी रहमतुल्लाह अलैह जे इंतज़ामनि बाबति दरगाह जे सजादा नशीन हज़रत साहिबज़ादा अब्दुल मजीद नक्शबंदी कादरी जी सदारत हेठि इजलास थियो। इजलास में उर्स ऐं कॉन्फ्रेंस जा समूरा इंतज़ाम मुकमल करण जो ऐलान कियो वियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे अब्दुल मजीद नक्शबंदी कादरी चयो त तक़रीब जो मक़सद आशिक़े रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमन मोहब्बत ऐं भाईचारे जे पैगाम खे आम करणु आहे, जंहिंमें वॾे अंग में अक़ीदतमंद शिरकत कंदा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं त तव्हां ॾिसी रहिया परवाज़ न्यूज़ ऐं मूं सां गॾु आहे FM 91.4 ज़ाहिद हुसैन अब्बासी साहब। असां अॼु आया आहियूं खैरपुर जी मशहूर दरगाह पीर तरीक़त रहबर शरीयत अलहाज क़िबला हाजी अल्लाह आंदल नक्शबंदी कादरी रहमतुल्लाह तआला जी दरगाह शरीफ ऐं जामिया मदरसा अनवार मुस्तफ़ा खैरपुर में जे 6 जून ते साईं जन जो प्रोग्राम थी रहियो आहे। अॼु असां वॾी महिरबानी साईं जी दरगाह जे गादी नशीन पीर तरीक़त रहबर शरीयत अलहाज साईं अब्दुल मजीद अल मदनी नक्शबंदी कादरी दामत बरकातुहुल आलिया जन जी, जिन असांखे टाइम ॾिनो ऐं दरगाह शरीफ़ जी हाज़िरी भरीसीं। ऐं साईं जन खे गुज़ारिश कंदासीं त प्रोग्राम जे हवाले सां साईं जन जूं कहिड़ियूं तयारियूं आहिनि ऐं प्रोग्राम कहिड़े मरहले में पहुता आहिनि ऐं इंतिज़ामिया जो साईं जन सां केतिरो ताउन आहे वाक़ा जे हिसाब सां या म्युनिसिपल जे हिसाब सां या ॿिए इंतिज़ामी सिक्योरिटी जे लिहाज़ सां सिक्योरिटी इदारनि जो साईं जन सां कहिड़ो ताउन आहे ऐं सरकारी इदारनि जो कहिड़ो ताउन आहे। साईं जन जी वॾी महिरबानी सां टाइम ॾींदासीं। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह व अला आलिका व असहाबिका या हबीबल्लाह। 39 सालाना अज़मत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस ऐं दस्तार फ़ज़ीलत ऐं 14 सालाना उर्स मुबारक असांजे मुर्शिद कामिल हज़रत क़िबला अलहाज शेख अल्लाह आंदल नक्शबंदी कादरी नवरल्ला मक़दद जो जेको इंशाअल्लाह ताला 6 जून बरोज़ छंछर आचरी राति जो मुक़ाम फुलबाग खैरपुर में रस्मी थी रहियो आहे। इंशाअल्लाह ताला इन प्रोग्राम में पूरी सिंध सबूरी जा दरगाहनि जा गादी नशीन शिरकत करणु फरमाईंदा ऐं असांजे पाकिस्तान भर खां उलमा इकराम हिन में जेको आहे ख़ुसूसी ख़िताब करणु फरमाईंदा। हिन रूह परवर महफ़िल में अवां सभिनी आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दावत अर्ज़ु रखिजे थी शिरकत करे पंहिंजो सीनो मदीनो बणाईंदा। अल्हम्दुलिल्लाह इंतिज़ामात जेको आहे हिन महिल मुकमल थी चुका आहिनि। बाक़ी ख़ैर सां ॾींहं 2 छंछर ते ही प्रोग्राम आहे 6 जून ते। इन में जेको आहे असांखे अल्हम्दुलिल्लाह म्युनिसिपल कमेटी खैरपुर कमनि जी जेका बि आहे यकीनदानी कराई आहे। जेके बि जेको आहे फुलबाग जे आस पास में सफ़ाई जा कम आहिनि, स्ट्रीट लाइट जो कमु आहे, उहो ॾींहं ॿिनि मुकमल करे वठंदासीं। हिन महिल अञा उन्हनि जो कमनि जी तयारियूं हलनि थियूं, मुकमल न थियूं आहिनि पर उन्हनि जा कम हलनि था पिया म्युनिसिपल कमेटी खैरपुर जा। ऐं डिप्टी कमिश्नर खैरपुर जेको आहे हिन प्रोग्राम में बिल्कुलु मुकमल जेको आहे ताउन जो यकीनदानी करायो आहे। सिंध पुलिस जे तरफ़ां SSP खैरपुर जनाब अमीर मसूद मक्सी साहब जन हिन प्रोग्राम में असां तां बिल्कुलु ताउन करे रहिया आहिनि। इहे असांजो 39 सालाना प्रोग्राम आहे जेको मुसलसल हर साल खां थींदो आहे। इहे गवर्नमेंट जी तरफ़ां असांखे परमिट हूंदी आहे, जंहिंजी सिक्योरिटी जेको आहे मुकमल सिंध पुलिस खैरपुर पुलिस SSP खैरपुर जे हवाले हूंदी आहे। DIBR जी तरफ़ां उन्हनि बि असांखे यकीनदानी कराई आहे तव्हांखे फुल प्रूफ जेको आहे इंतिज़ाम ॾिना वेंदा। असां हिन तव्हांजे चैनल जे तसलसल सां डिस्ट्रिक्ट खैरपुर इंतिज़ामिया जीअं SSP खैरपुर खे रिक्वेस्ट कंदासीं त जीअं असांजो प्रोग्राम जेको आहे फुलबाग खैरपुर में आहे त उन सिक्योरिटी जो बंदोबस्तु CID मोड़ खां वठी दरगाह हाजी अलांदल ताईं जेको आहे मुकमल सिक्योरिटी जो फुल प्रूफ जेको आहे इंतिज़ाम कयो वञे। छाकाणि त हिन में पाकिस्तान भर खां जेको आहे उलमा इकराम ऐं असांजा पाकिस्तान सुन्नी तहरीक जा चेयरमैन मोहतरम जनाब मोहम्मद सरवत एजाज़ कादरी साहब जन कराची खां तशरीफ़ फरमा थींदा। उन्हनि जो बि फुल प्रूफ जेको आहे सिक्योरिटी जो बंदोबस्तु कयो वञे ऐं पाकिस्तान भर खां जेको उलमा इकराम शरीक थींदा उन्हनि जो बि फुल प्रूफ जेको आहे सिक्योरिटी जो बंदोबस्तु कयो वञे। बिस्मिल्लाह जज़ाकल्लाह।